PPMP जाम मेहताब डहर शहरियार शहर में सरचा लाइ कोशिशूं तेज़ थी वियूं आहिनि। धुरियुनि में छिकताण ख़त्म कराइण लाइ अब्दुल बारी पिताफ़ी गोहर पैलेस पहुची वियो। अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी अली गोहर महर सां मुलाक़ात कई आहे। अब्दुल बारी पिताफ़ी अली गोहर खे धुरियुनि में ठाह लाइ किरदार अदा करण जो चयो। अब्दुल बारी पिताफ़ी जो चवणु आहे त अली गोहर महर धुरियुनि में ठाह कराइण लाइ सुठी मोट ॾिनी आहे। PPMP जाम मेहताब डहर ऐं शहरियार शहर में सरचा लाइ कोशिशूं तेज़ थी वियूं आहिनि। धुरियुनि में छिकताण ख़त्म कराइण लाइ अब्दुल बारी पिताफ़ी गोहर पैलेस पहुची वियो। अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी अली गोहर महर सां मुलाक़ात कई आहे। अब्दुल बारी पिताफ़ी अली गोहर खे धुरियुनि में ठाह लाइ किरदार अदा करण जो चयो। अब्दुल बारी पिताफ़ी जो चवणु आहे त अली गोहर महर धुरियुनि में ठाह कराइण लाइ सुठी मोट ॾिनी आहे। PPMP जाम मेहताब डहर ऐं शहरियार शहर में सरचा लाइ कोशिशूं तेज़ थी वियूं आहिनि। धुरियुनि में छिकताण ख़त्म कराइण लाइ अब्दुल बारी पिताफ़ी गोहर पैलेस पहुतो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर साहिल काज़ी सां। साहिल, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? बिल्कुल कुछ ॾींहं पहिरीं ॾहर की वेझो बेरूटा वारे इलाइक़े में जेको जाम मेहताब ॾहर जेको अॻूणो सूबाई वज़ीर आहे MP ऐं पीपल्स पार्टी जो मथां हमिलो थियो। उन खां पोइ शहरियार खान शहर ऐं जाम मेहताब ॾहर में जेका छिकताण वारी सूरत हाल उनखे ख़त्म करण जे लाइ उन ॿिन्ही में सरचाव करण जे लाइ अब्दुल बारी पिताफ़ी जेको अॻूणो सूबाई वज़ीर आहे उहो तमामु घणो सरगर्म नज़र अचे पियो। मुख़्त ॿिन्हिनि जेको आहे सो जेके अॻवान आहिनि मेहताब ॾहर ऐं शहरियार खान शहर उन सां उन मुलाक़ातूं कयूं ऐं अॼु जेको आहे उहो अब्दुल बारी खान पिताफ़ी खानगढ़ जे गोहर पैलेस में पहुतो आहे जिते उन PPMN महर ग्रुप जे सरवाण सरदार अली गोहर खान महर सां मुलाक़ात कई आहे ऐं उन मुलाक़ात में अब्दुल बारी खान पिताफ़ी जेको आहे सो सरदार अली गोहर खान महर खे किरदार अदा करण लाइ चयो आहे त जीअं ॿिन्हिनि मेहताब ॾहर ऐं शहरियार खान शहर विच में जेको छिकताण आहे उनखे ख़त्म कराए सघिजे ऐं सरदार अली गोहर खान महर पारां उनखे सुठी मोट ॾिनी वई आहे। इन हवाले सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे अब्दुल बारी खान पिताफ़ी सां जो चवणो त आऊं शुरू खां वठी जेको आहे सो कोशिशि में हुउसि त हीउ मामिलो जेको आहे न वधे। घोटकी ज़िले में छिकताण वारी जेका सूरत हाल आई आहे जहिड़े में तब्दील न थिए तंहिं करे आऊं कोशिशि वरिती। शहरियार खान शहर सां मुलाक़ातूं कयूं, अब्दुल बारी इन सां जाम मेहताब खान ॾहर सां मुलाक़ातूं कयूं, पर उन दौरान शहरियार खान शहर मूंखे सुठी मोट ॾिनी ऐं जेको मेहताब खान ॾहर आहे उहो ताज़ो जेकर उन मथां हमिलो थियो तंहिं करे तेश में हुयो ऐं हुनजो चवणु आहे त सीलरा हुजनि या मेहताब खान ॾहर हुजे हुनजो वास्तो अली गोहर खान सां आहे तंहिं करे आऊं अॼु सरदार अली गोहर खान महर वटि पहुतुसि गोहर पैलेस में ऐं खायसि इन छिकताण खे हल कराइण जे लाइ उनखे चयो जंहिं ते सरदार अली गोहर खान महर मूंखे सुठी मोट ॾिनी आहे ऐं उनजो चयो त जेको आहे सो धुरियुनि में ठाह जल्दी कराईंदासीं ऐं जेको मेहताब खान ॾहर आहे उन सां ॻाल्हाईंदुसि ऐं गॾिजी हलंदासीं। उन ॾे अब्दुल बारी खान पिताफ़ी जो चवणो त जहिड़े नमूने सां सरदार अली गोहर खान मूंखे मोट ॾिनी आहे त उमेद करे सघिजे थी पई ऐं मूंखे यकीन आहे त तमामु जल्द जेको आहे मेहताब ॾहर ऐं शहरियार खान शहर विच में जेका छिकताण आहे उहा ख़त्म कई वेंदी। ऐं जॾहिं हुन खां पुछो त छा पीपल्स पार्टी इन मामले में तव्हांखे इन्वॉल्व कयो या तव्हां पंहिंजे हिसाब सां कोशिशि वठो पिया, जंहिं ते हुन चयो त ज़ाहिर पाकिस्तान पीपल्स पार्टी बि चाहे थी पई जेको आहे सो ॿई जेके आहिनि पीपल्स पार्टी सां तालुक़ रखनि था जेके जहिड़ी छिकताण जंहिं में हले थी पई मेहताब ॾहर ऐं शहरियार खान शहर ऐं उहा बि चाहे पई ऐं पर्सनली बि कोशिशि वठां पियो त धुरियुनि में ठाह थी वञे। इंशाअल्लाह जेको तमामु जल्द मेहताब ॾहर ऐं शहरियार खान शहर विच में ठाह थी वेंदो। ठीकु आहे साहिल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।